नाज़रीन ख़बरां खिलियो खैरपुर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे अॻूणे सदर मथां कातिलाणे हमले ख़िलाफ़ वकीलनि तरफ़ां अदालती जो बाइकाट कयो वियो आहे। वकील बिरादरी जो चवणु आहे त हुसैन अंसारी मथां कातिलाणे हमले ख़िलाफ़ बाइकाट सबबि ॿुधणियूं न थी सघियूं आहिनि। हुननि ॿुधायो आहे त मंज़ूर हुसैन अंसारी मथां हमलो खुलियल दहशतगर्दी आहे ऐं जी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। वकील मंज़ूर हुसैन जो चवणु हुयो त संदसि मथां हमलो कंदड़ जाब्तार जी सुञाणप सखर जे असद खरूस जे नाले सां थी आहे ऐं हू शाह हुसैन थाने पुलिस तहवील में वरतल आहे। वकील बिरादरी आला अख़्तियारनि मुतालबो कयो आहे त मंज़ूर हुसैन अंसारी जे कातिलनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। आगाह कयूं पिया खैरपुर डिस्ट्रिक्ट एसोसिएशन जे अॻूणे सदर मथां कातिलाणे हमले ख़िलाफ़ तरफ़ां अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वियो आहे। वकील जो चवणु हुयो त मंज़ूर हुसैन अंसारी मथां कातिलाणे हमले ख़िलाफ़ सबबि केतिरी केसनि जूं न थी सघियूं आहिनि। इन हवाले सां खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अली अकबर गोपांग लाइन ते मौजूद आहे। जी अली जो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे अॻूणे सदर मंज़ूर हुसैन अंसारी मथां कातिलाणे हमले ख़िलाफ़ तरफ़ां अदालती कार्रवाई जो बाइकाट करे जवाब ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो आहे। वकीलनि तरफ़ां अदालत जे बाइकाट केसनि जूं जेके ॿुधणियूं आहिनि उहे न थी सघियूं आहिनि। जॾहिं त वकील जे अॻवाननि जो चवणु आहे त मंज़ूर हुसैन अंसारी मथां हमलो करण आहे अहिड़े अमल जी जेका आहे असां मज़म्मत कयूं था। होॾां मंज़ूर हुसैन अंसारी जेको आहे ॿुधायो त मूं मथां हमलो कंदड़ जेको जी सुञाणप आहे उहो असद फरोज़ जे नाले सां थी आहे जेको जवाबदार शाह हुसैन पुलिस जी तहवील में आहे। ॿुधायो त पुलिस ॿुधायो वॾो क्रिमिनल रिकॉर्ड आहे। खेसि पुछा ॻाछा जारी आहे ऐं जांच मुकमल थियण बाद खेसि अदालत में पेश कयो वेंदो। ठीकु आहे, वॾी तफ़सीलनि जे लाइ।